जहांगीर का खबर शामिल कयूं पिया। मुश्ताक अबुल जे रिपोर्ट मुताबिक ताज़ो पेट्रोल, डीज़ल, बिजली ऐं आम वाहप जे शयुनि में कयल बेपनाह इज़ाफ़े ख़िलाफ़ मलीर जे इलाइक़े खोखराबाद में समाजी अॻवान ज़ाहिद रहीम, सीनियर सहाफ़ी नज़ीर संदीलो ऐं ॿियनि जी अॻवानीअ में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते इलाइक़े वासी पाण मुरादू वॾे अंग में गॾु थी विया ऐं उन्हनि महांगाई, बदअमनी ऐं पेट्रोल, डीज़ल, गैस ऐं आम वाहप जे शयुनि में वधंदड़ क़ीमतुनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे समाजी अॻवान ज़ाहिद रहीम, सीनियर सहाफ़ी नज़ीर संदीलो ऐं ॿियनि चयो त हुकुमराननि पेट्रोल, डीज़ल, बिजली, गैस ऐं आम वाहप जे शयुनि में हिकदमि इज़ाफ़ो करे ग़रीब माण्हुनि लाइ मुश्किलातूं पैदा करे छॾियूं आहिनि, जंहिं सबबि ॼारेदार ग़रीब माण्हू पंहिंजनि बचनि खे ॿिनि वेलनि जी मानी खाराइण लाइ बि परेशान थी वियो आहे ऐं मजबूरन उहे ख़ुदकुशियूं करण ते मजबूर थी पिया आहिनि। उन्हनि मुतालबो कंदे घुर कई त महांगाई जे वधंदड़ तूफ़ान खे फौरी तौर ते रोकण लाइ सख़्त उपाउ वठी ग़रीब आवाम खे रिलीफ फराहम कयो वञे।